अस्सलाम वालेकुम नाज़रीन। उएं भारतीय क्रिकेट बोर्ड पंहिंजे फ़ैसिला मंझराइण तौरु मशहूरु सुञाती वेंदी आहे, पर हिन वक़्तु मौजूदा वर्ल्ड कप जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त भारतीय क्रिकेट बोर्ड मुख़्तलिफ़ बेईमानियूं करे नेठि पंहिंजी टीम खे फाइनल में पहुचाइण में कामयाबु आई। उएं वर्ल्ड कप जे पहिरें मैच खां वठी सेमीफाइनल ताईं लातादाद बेईमानियूं कयूं हुयूं भारतीय क्रिकेट बोर्ड तरफ़ां। बहरहाल ॻाल्हि ॿोल कंदासीं हिते हिन वक़्तु जेकी सेमीफाइनल मैच न्यूज़ीलैंड ऐं भारत जे दरमियान खेॾी वई, उन्हनि में जेको आहे उन्हनि केतिरियूं बेईमानियूं कयूं उन हवाले सां अव्हांखे तफ़सील ॿुधाईंदासीं त जेको उन्हनि जेकी बेईमानियूं करे पंहिंजी टीम खे जेको आहे खटायो उहे कहिड़ियूं कहिड़ियूं हुयूं, ताकी अव्हां दोस्तनि खे बि ख़बर पए त भारत टीम जेकी आहे फाइनल में उहा कीअं पहुती। सो नंबर 1 जेको ICC जे तरफ़ां सिलेक्ट थियल फ्रेश पिच हुयो 7 नंबर पिच, उन ते जेको आहे मैच न खेॾी वई, 6 नंबर ते खेॾी वई, जंहिं ते पहिरें मैच जेको आहे हिकिड़ो थियल आहे उते भारतीय टीम जेकी आहे उते मैच खेॾी चुकी आहे। सो ICC जो रूल हुयो त फ्रेश पिच ते इहा मैच खेॾी वञे, ताकी जीअं उहो पिच जेको आहे सेटिंग उनजी थियल हुई उन पिच ते जेको आहे बहरहाल हिननि उखड़ियल पिच ते जेको आहे अची खेॾिया। नंबर 2 जेकी बेईमानी जेकी टास में कई वई, उहा बेईमानी कहिड़ी हुई, उनमें रेफरी जेको हुयो उहो भारतीय बोर्ड जे थ्रू उन्हनि सां मिलियल हो, छो जो हीउ जेको इवेंट थिए थो इहो भारत में थिए थो। सो ज़ाहिर ॻाल्हि आहे उते जेका माण्हू हूंदा उहे त उन्हनि जा मातहत हूंदा, उन्हनि जो चवणु मञंदा। ICC जे हुकुम खे जेको आहे उन्हनि हवा में उॾारे छॾियो। 6 नंबर ते जेको आहे उन्हनि जी सेटिंग सारी थियल हुई त उन ते जेको आहे मैच खेॾण जो फ़ैसिलो कयो। सो उनखां पोइ जॾहिं टास करणु आया त टास में हिकिड़ो दाइरो ओपो जो लॻल हूंदो आहे, उते मोनोग्राम वारो दाइरो हूंदो आहे, त उहो सिक्को जेको सटींदा आहिनि उहो उन जे अंदरि जीअं किरे त उते रेफरी बि बीठल हूंदा आहिनि, एम्पायर बि हूंदो आहे, ऐं उनखां पोइ जेका आहिनि ॿई कप्तान बि जेका आहिनि उते मौजूदु हूंदा आहिनि, उहे ॾिसंदा आहिनि। सो रोहित शर्मा जेको आहे उनखे सिके खे अहिड़े तरीक़े सां जेको आहे मथे उछलाईंदो आहे त हू जेको उन गोल दाइरे खां वञी ॿाहिरि किरंदो आहे, ऐं रेफरी जेको उते वेंदो आहे अलाउंस करणु बाबा टास कंहिं खटी। सो उहो ऐलान कंदो आहे त बाबा जेको आहे टास भारतीय जेके आहे खटी आहे, सो रोहित शर्मा खे ॾे इशारो कंदो आहे। तंहिं ते न्यूज़ीलैंड कप्तान जेको आहे उहो विलियमसन उहो थोरो मुस्कुराईंदो आहे, छो जो उन खे ख़बर हुई शायदि इन शइ जी, इहो मामिलो जेको आहे रेफरी वग़ैरह जेका आहिनि उन्हनि सां मुलविस आहिनि। सो उनखां पोइ जॾहिं मैच स्टार्ट थी, अव्हां ॾिठो त न्यूज़ीलैंड जे एॾे नाले वारे बॉलरनि खे जेको आहे केतिरो कुटको मिलियो, ऐं भारत जेको आहे 400 स्कोरनि जो जेको आहे हिकिड़ो पहाड़ टारगेट ठाहियो। वजह छा हुई अव्हांखे ॿुधाईंदा। शायदि पहिरीं इनिंग्स में रूलर हलियल ई कोन हुयो, पिच जेको आहे नरम हुयो, बॉल स्विंग करे बि न पई, उखड़ियल पिच पियो, बॉल उन ते स्विंग करे न पई, बॉल जेतिरो बॉलर ज़ोर पेस सां सटनि पिया त उहो बॉल जेको आहे सिधो हलियो वञे पियो। रोहित शर्मा जेको आहे पूरे स्टाफ सां गॾु उते पहिरें मैच शुरू थियण खां पहिरें जेको आहे उते पिच जे मुआइने में बीठो हुयो। नंबर 3 जेकी बेईमानगी हिननि जी हुई, जेको जॾहिं मैच ख़तमु थी, मैच ख़तमु थियण खां पोइ सेकेंड इनिंग्स शुरू थियण खां पहिरें उन ते जेको आहे वज़नी रूलर हलाया विया, पिच बिल्कुलु प्रेस थी वई ऐं बॉलरनि जे लाइ मददगार साबित थी। अहिड़े नमूने उन पिच ते रूलो हणी जेको आहे पिच खे जेको आहे बॉलरनि जे लाइ मददगार करे आहे, छो जो उते इंतिज़ामिया सॼी जेकी आहे मिलियल हुई ऐं भारतीय टीम खे उन्हनि खे फाइनल में पहुचाइणो हो। ऐं पाण ॾिठो त जेका उन्हनि जा ओपनर बैट्समैन न्यूज़ीलैंड जा हुया उहे जल्द आउट थी विया। दोस्तो ही भारतीय बोर्ड जी बेईमानी हुई, जंहिंजे करे भारत जेको आहे पंहिंजो सेमीफाइनल खटण में कामयाबु थी वई बेईमानगी ज़रिए। सो हाणे फाइनल में बि ज़रूरु बेईमानगी कंदी। बहरहाल बेईमान जो चवंदा आहिनि ॿेड़ो ओर न पार विच में गार, ज़रूरु गार थींदो।